तव्हां हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त तव्हां में या मूं में कहिड़ी खूबी आहे, कहिड़ी नॉलेज आहे। जेसि ताईं असां कंहिंजी मदद नथा कयूं, जेसि ताईं असां कंहिंजी केयर नथा कयूं, जेसि ताईं असां पंहिंजी नॉलेज मां को ॿियनि खे इज़ाफ़ो नथा ॾियूं या कंहिंखे असां बेनिफिट नथा ॾियूं या कंहिंजी केयर नथा कयूं, तंहिंजे करे हमेशह हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे। हर कोई एॾो क़ाबिल न हूंदो आहे। जेकॾहिं असां क़ाबिल आहियूं त ॿियनि जी मदद कई वञे, ॿियनि जी मदद करण में जेकी ख़ुशी मिलंदी आहे न, उहा तमामु बहितरीनु ख़ुशी आहे, उहा इंतिहाई ॾाढी ख़ुशी आहे। तंहिंजे करे असांखे सभिनी जी मदद करणु घुरिजे। जेके घटि में घटि ॾिठल आहिनि पंहिंजे वास्ते वारा आहिनि, घटि में घटि स्टार्ट कयूं कंहिंजी मदद करणु, कंहिंजी केयर करणु। उहा ई हिकु क़िस्म जी केयर हूंदी आहे, न त कोई हर कोई पंहिंजे हिसाब सां वेठो आहे।